ये मैं हूँ, ये मेरी बुहारी है और ये हमारी सफाई हो रही है। ये तू है, ये तेरी शक्ल पे लानत है, ये तेरी बुहारी की तीलियों पे लानत है, ये तेरे वात चिबे पे लानत है, ये तेरी काम चोरी पे लानत है और ये मेरे पे भी लानत है कि तुझ जैसी टुच्ची को अपनी बहू बना कर ले आई मैं। ॿियो न त छा आदि, इहा त तोखे बि ख़बर आहे त तो गुलाम जेसि ताईं जीअरो हूंदो हो त इन घर मूं असां कॾहिं झिरकी जो आवाज़ बि न ॿुधोसीं। हाणे त ॿुधूं था त सॼो ॾींहुं टेप ते इहा इंडिया जा गाना थी हलाए अधु राति ताईं। वरी इन ते चवनि थियूं त डांस थियूं कनि, इहा डेसिपी ऐं निणान ढेबरी खे बि पाण जहिड़ो करे छॾियो अथई। सॼी राति अधु राति ताईं तेज़ आवाज़ में इंडियन गाननि ते डांस थियूं करनि, कह रुको पइनि। अम्मा चप्पू के ॾिसे थी न, 7 फुट जेल में असां माण्हू रेल में, चप्पू 4 मानियूं खाए, हिकिड़ी चप में लिकाए, हिकिड़ी कन में लिकाए। नकी कार घुरे थी, नकी बंगुलो घुरे थी, मावारी औलाद रुगो पादर करे थी। इहो ॿुधाए थी चिथे रखंदी साईं, चिथे निड़ी त न ॾींदी साईं। इहो त मां धारनि सां धमानु कंदी आहियां। अॼुकल्ह केरु तो कंहिंखे पंहिंजी सॼी ज़िंदगानी विहारे ऐं खाराए। मासी नूरी सभ में पूरी, बेग़ैरत ॻाल्हाए छा थो, वॾी आहे तोखो कुझु हया सिखो। हीअ मासी रेडियो पाकिस्तान आहे, हिन वटि सॼे मुल्क जूं ख़बरूं ईंदियूं हुजे। माई पुट पलियो थी कनि, सान पलियो थी, सफ़ा को बेवड़ो आहे। अदी नकु न अथसि छा कयांसि, तूं दिलि न लाइ, पीउ खां बि न मुड़ंदो आहे। मोरा खे भींडाणीअ चई, अलाह जन्नत में जाए मरूम चाची वसाई खे वॾो चेड़ाईंदो हुअसि। हुन वीचारी जी पछाड़ी ही पेट ख़राबु रहंदो हुअसि। हिन को आवाज़ ॿुधुसि घिटी में, पोइ त चाची जे कॾ ॾींडो लाइ ॾिनई, जाथे ॾिसेसि उते वञी चेड़ाए अचेसि। चाची मरूम खे जाथे ॾिसई वात सां टू टू करे भॼी वञे, एॾो बेग़ैरत थी।